अस्सलाम वालेकुम। मां आसिफ़ काशिबावी जो भाउ। मां अपील थो करियां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं तमामु आला इदारनि खे ऐं ख़ासि तौरु सिंध बार कौंसल ऐं स्पेशली हैदराबाद बार कौंसल त असांजे केस में जेको नॉमिनेट कातिल आहे वलीद फारूकी, उहो क़तल करण खां पोइ हिते हैदराबाद में एडवोकेट सैयद अहमद रशीद वटि रहियो। त थी सघे क़तल खां अॻु में बि हुन मुलाक़ातूं कयूं हूंदियूं, इहो प्लानिंग ठाही हूंदी, लेकिन क़तल खां पोइ उहो इन एडवोकेट वटि वियो आहे ऐं हुते इन इक़रार बि कयो आहे त मूं काशिफ़ खे शहीद कयो आहे। उन जा प्रूफ बि असां वटि आहिनि। मां हैदराबाद पुलिस खे बि चयो त इन अहमद रशीद खे गिरफ़्तार कयो, लेकिन अलाए छो हैदराबाद पुलिस अहमद रशीद खे गिरफ़्तार न पई करे। इन वीडियो पैगाम जे ज़रिए मां आला इदारनि खे ऐं हैदराबाद बार कौंसल खे ऐं जेको वकील बिरादरी असांजा दोस्त आहिनि, भाइर आहिनि, जेको हक़ सच सां गॾु आहिनि, मां उन्हनि सां गुज़ारिश कंदुसि त असांजो साथ ॾियो। मुंहिंजे भाउ जे कातिल जे जेको साथारी एडवोकेट सैयद अहमद रशीद, इन जी गिरफ़्तारी जे लाइ तमामु दोस्त मुज़ाहिरे में बि शिरकत कनि ऐं असांजो साथ ॾियनि। ऐं हैदराबाद पुलिस, ख़ासि तौरु DIG हैदराबाद, SSP हैदराबाद, इन्हनि खे बि मां चवंदुसि त इन एडवोकेट सैयद अहमद रशीद जो नालो FIR में खोलनि, छो त अहमद रशीद हर लिहाज़ सां मुलविस आहे इन मर्डर में। ठीकु आहे, उन टाइम ते वलीद सां गॾु न हुयो, लेकिन मर्डर खां पोइ इहो काफ़ी हक़ाइक़ लिकाए पियो। त मां हैदराबाद पुलिस खे चवंदुसि त FIR में इन जो नालो खोलनि।